नाज़रीन, नौशहर फ़िरोज़ मां ख़बर ॾींदा हलूं। नौशहर फ़िरोज़ में शहीद बिलावल काका जे क़त्ल ख़िलाफ़ शहरनि सियासी समाजी कारकुननि तोड़े सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त पठाणनि जा कारोबारी मर्कज़ पिणु बंदि कराया विया। बाद में शहरी ऐं सियासी समाजी वर्कर्स प्रेस क्लब पहुता, जिते शहीद बिलावल काका जे बेगुनाह खून ऐं उन जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज जी अॻुवाणी कंदड़नि जुनेद अहमद विस्तड़ो, असद उमराणी, असद चांडियो, आचार सोलंकी, वाजिद अब्बासी, एम इक़बाल राजपर ऐं ॿियनि चयो त बिलावल काका जे क़त्ल जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। धरती धड़नि खे ईअं ई क़त्ल करे छा साबित कयो पियो वञे त सिंधी माण्हुनि पंहिंजी धरतीअ ते असां निंदड़का आहियूं, जेका उन्हनि अफ़गानी पठाणनि खे भुल आहे। हिननि चयो त जल्द खां जल्द बिलावल काका जे क़त्ल में मुलविस अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में सॼे सिंध अंदरि एहतजाजी पठाणनि जा कारोबार बंदि कराया वेंदा। रिपोर्ट अता हुसैन समो, अमल न्यूज़, नौशहर फ़िरोज़।